नहमदुहु व नुसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाहु फ़उलाइका हुमुल काफ़िरून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ की आयत तिलावत कई, उन्हीं में अल्लाह तबारक व तआला फरमायो तो जेको मानू कुरान के मुताबिक फैसलो नथो करे वो काफिर है। या कुरान की आयत है, जेको मानू कुरान के मुताबिक फैसलो नथो करे वो काफिर है। पुछा तो हींअर जेके पंहिंजे मुल्क में फैसला थियनि पिया, ये कुरान के मुताबिक है? कुरान में ये फैसला लिखल है? कोई ये फैसले करने वाला मुसलमान थींदा? टी बीमारियों जिन बि माण्हुनि में अची वियूं, जंहिं बि क़ौम में टी बीमारियूं आयूं, उहा क़ौम तबाह थी वेंदी। पहली नंबर ते बीमारी वधी है जहालत जी। जेका कौम जाहिल थी न उहा तबाह थी। जेको माण्हू जाहिल थींदो उनमें ॿी बीमारी वरी इहा ईंदी त उहो ग़ुलाम थींदो। जाहिल माण्हू वॾेरे वटि ग़ुलाम हूंदो, आरी हूंदो, कमदार हूंदो, हिसाब किताब जी ख़बर कोन हूंदी त ईद बरात ते वॾेरो 50 रुपया ॾींदो, हिसाब किताब कोन कंदो। सॼी ज़िंदगी जो ज़ाल मुड़ुस सुठो पिया खुद कंदा पिया, लापारो कंदा, कमाए 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 आल औलाद ॻरी विया। वॾेरे जे कर्ज़ मां जान कोन छॾऊं, अञा ताईं कर्ज़ी आहिनि। छो त जाहिल जाहिल माण्हू ग़ुलाम हूंदो आहे। इन जे करे हिकिड़ी बीमारी आहे जहालत वारी, ऐं अल्लाह जी महिरबानी आहे असांजे हिन मुआशरे में माण्हू इल्म खां परे आहिनि। जाहिल घणा आहिनि? तोखां वठी इमरान खान ताईं सभु जाहिल। आंजो ॾोह कोन्हे। पहिरीं ॾींहं खां वठी मुल्क जो जेको बि अॻवान आयो आहे न, सो माना A1 जो जाहिल। पहिरीं ॾींहं खां वठी मोहम्मद अली जना हुकूमत हलाई, पाकिस्तान ठाही, ईद नमाज़ पढ़ो कराची में, पासे में लियाकत अली खान बीठो हुअसि, ईद नमाज़ पढ़नि। बाबा कौम पाकिस्तान के अंदर मोहम्मद अली जना के खिलाफ ॻाल्हाइण ॾोह आहे, जेको ॻाल्हाईंदो हुनखे सज़ा मिलंदी। आर्मी के खिलाफ जेको ॻाल्हाईंदो हुनखे सज़ा मिलंदी, ॾोह आहे। आर्मी के खिलाफ ॻाल्हाइण ॾोह आहे, ऐं जजनि जे खिलाफ ॻाल्हाइण बि ॾोह आहे। जेको ॻाल्हाईंदो उहो हुनखे सज़ा मिलंदी। बाक़ी हिन मुल्क में जेको नबी जे खिलाफ ॻाल्हाए, रसूल खे जेको घटि वधि ॻाल्हाए, उनखे हवाई जहाज़ में चाढ़े, जे चिकियूं मां फौजी जहाज़ में चाढ़े, 400 जोड़ा कपड़नि जा, बेग पैसनि जी नोटनि जी भरे, हार विझी, लाॾो करे, वॾे प्रोटोकॉल सां पंहिंजे बापे वटि हाईलैंड में छॾे ईंदा। जेको रसूल खे ॻाल्हाईंदो उनखे हार, जेको रसूल जे खिलाफ़ ॻाल्हाईंदो उनखे हार विझंदा। मोहम्मद अली जना ईद नमाज़ पढ़ी कराची में, पासे में लियाकत अली खान बीठो तो हुन वीचारे खे ख़बर कोन हुई त रकात में 2 सजदा आहिनि। हिकिड़ो सजदो करे रोकी रकात में वठी जो दॿ ॾिनई त हलियो वियो, उथी वियो मथे। लियाकत अली खान ॾिठो त भेणा ही त ख्वार थी वियासीं, माण्हू खिलंदा, मुल्क जे अॻवान खे नमाज़ में नथी अचे, ते वरी ठूठ हणी पासे मंझि नमाज़ मंझि अंग्रेजी में ॻाल्हाए, अंग्रेजी ॻाल्हाई, वंस मोर। ये असांजा अॻवान हुआ, कंहिंखे नमाज़ में अंग्रेजी पिया ॻाल्हाइनि। वंस मोर। अञा हिकिड़ो रहियो
शायदि ज़रदारी खे हथ यादि अचे थो नवाज़ शरीफ़ जो दुआ करो तो ॿुधाए सभु खे परवेज़ में शर्मायो त हारामी काफ़िर चाहे जी इमरान खान आयो आहे त कहिड़ो वियो पढ़ियल आहे ही बि जाइल आहे पहिरीं बीमारी जंहिं क़ौम में आई उहा बीमारी आहे जहालत जाहिल माण्हू ग़ुलाम हूंदो हाणे 80 ग़ुलाम आहियूं वॾेरनि जा MBA MNA साईं मुंहिंजे पुट खे नौकरी थो वठे साईं असांजो पाणी बंदि थियो पियो आहे वाह वाहे असीं वॾेरनि वटि ग़ुलाम आहियूं इमरान खान वारा परवेज़ वारा इहे तो पढ़ जेके से वरी अमेरिका वटि ग़ुलाम आहिनि साईं महिरबानी IM वटि ग़ुलाम आहिनि साईं महिरबानी करो 2 रुपया ॾियो असांजे मुल्क हले पोइ वरी हुते त बधियो वेठा ग़ुलाम सबबु कहिड़ो आहे जहालत जे करे माण्हू ग़ुलाम थी थो ॿियो टी बीमारी आहे ज़ुल्म वारी जंहिं क़ौम में ज़ुल्म आयो न उहा क़ौम तबाह थी वई हिन वक़्तु असांजी क़ौम ज़ालिम तूं चई त साईं आउं ज़ालिम आहियां कोन तूं व्याज खाईंदो तूं ज़ालिम कोन्हे तोखे ज़मीदार 5 बोरियूं भाणे जी वठी ॾियो त मथां 4 हणी तो केले में आयो हिकिड़ी पर विकिणी खाई जॾहिं तूं ज़ालिम कोन्हे हीउ ज़ुल्म कोन थो करे घर में नियाणियूं लाइक़ सामायूं वेठियूं आहिनि पढ़ाए कोन थो चए थो आउं ज़ालिम कोन्हे इन खां वॾो ॿियो ज़ुल्म कहिड़ो आहे जेको नियाणियुनि जा हक़ खायो असीं ज़ालिम कोन्हे असां नियाणियूं घरनि मां लाइक़ कढी NGO जे हवाले कयूं पैसनि जे लालच में असीं ज़ालिम कोन्हे असीं घर वेठा आहियूं छो जो सभु बदियुनि में सेंटर में उते सुतियूं पियूं